नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे चीन खां ख़बर ॾींदा हलूं त चीन जे शहर वुहान में फैलजंदड़ पुरसरार कोरोना वायरस सबबि गुज़िरियल ॾींहुं वधीक 73 ॼणा फ़ौत थी विया आहिनि, जंहिंखां पोइ हिन वबा सबबि फौतिन जो अंग 638 ताईं पहुची वियो आहे। कोरोना वायरस सॼी दुनिया में हींअर ताईं 61,481 माण्हू मुतासिर थिया आहिनि, जिन मां 1,573 माण्हू हिन बीमारी मां छुटकारो हासिल करे चुका आहिनि, जॾहिं त 4,824 माण्हुनि जी हालत ॻणती जोगी ॿुधाई वञे पई। सॼी दुनिया जा 27 मुल्क कोरोना वायरस सबबि मुतासिर थिया आहिनि, जंहिंमें चाइना, सिंगापुर, थाईलैंड, ॾखण कोरिया, हांगकांग, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, मलेशिया, जर्मनी, फ्रांस, मुतहदा अरब अमारत, कैनेडा, फिलिपाइन, भारत, बर्तानिया, रूस, इटली, नेपाल, श्रीलंका ऐं स्पेन शामिल आहे। ॿिए तरफ़ चीन जे सदर शइ जिनपिंग जी अॻुवाणी में ठहियल कमेटी फ़ैसिलो कयो आहे त जंगली हालात जे गैर कानूनी वापार जे मसइले खे मुंहुं ॾियणो पवंदो। इन ते मुस्तक़िल तौर ते पाबंदी लागू करणी पवंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।